सरहाड़ी शहर में बरसातुनि तबाही मचाए छॾी। शहरुनि जा अहंज वधी विया। ॻोठाणनि घरनि मां निकिरी सरहाड़ी रोड जे किनारे ते बेयारो मददगार वेठल आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर मेहदी रज़ा मरी। जी मेहदी रज़ा, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सरहाड़ी शहर ऐं भरपासे वारे ॻोठनि में बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। ॻोठ मौला बश्क बिरोही, ॻोठ लुत्फ़ अली मरी, ॻोठ हाजी हमज़ो बिरोही मां मुतासिर ॻोठाणा घरनि मां निकिरी सरहाड़ी रोड जे किनारे ते बेयारो मददगार वेठल आहिनि। उन्हनि जा कचा घर बि ड्रही पट थी विया आहिनि। बरसातुनि सबबि इलाइक़े में मच्छरनि जो बि आज़ार ऐं बरसाती पाणी घरनि में बीह वञण सां मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलिजण लॻियूं आहिनि। मुख़्तलिफ़ बीमारियुनि में नंढड़ा ॿार वठिजी विया आहिनि। मुतासिर ॻोठाणा खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि, पर अञा ताईं को बि चूंडियल नुमाइंदे वाहर न कई आहे। ग़रीब मारूड़ा जेके आहिनि मिसकीन बुखूं काटण ते मजबूर आहिनि। इन्हनि DC सांगड़ ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त असांजी मुश्किल घड़ी में मदद कई वञे। जी मेहदी रज़ा मरी, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अवां जी महिरबानी।